हर साल जेको आहे मीरपुर ख़ासि में मैंगो फेस्टिवल थींदो आहे, हिन साल न थियो, करप्शन जा कुझु इल्ज़ाम हुया, छा वजह आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे ख़्याल में हर शइ खे करप्शन सां न ॻंढियो वञे त बहितरु आहे। इन में करप्शन जी त का ॻाल्हि ई कोन्हे। त ओवरऑल तव्हां ॾिसो पिया त असांजो बजट बि हिन दफ़े उहो आयो आहे की असां का बि तरक़ियाती स्कीम न ॾेई सघिया आहियूं। ऐं उन में तक़रीबन हर मेंबर बि हिते स्पीच जॾहिं बजट स्पीच कई आहे, फ्लोर ते बि चयो आहे। ऐं CM साहब बि ख़ुदि ॿुधाए चुका आहिनि त असां वटि हिन वक़्तु गुज़िरियल ॾींहंनि में अहिड़ा कुझु माशी चैलेंजिस हुआ ऐं जीअं जंगी सूरत हाल हुई। उन में जॾहिं जीअं असीं चवंदा आहियूं की वफ़ाक़ जो फ़र्ज़ु हूंदो आहे त उहो मुश्किलात में सूबनि जी मदद करे, त ईअं ई आइनी फ़र्ज़ु हूंदो आहे सूबनि जो। त हू जॾहिं नेशनल इशू हूंदा आहिनि त हू हुन मुआवनत करे वफ़ाक़ जी। त हिन वक़्तु असां हिकिड़ो वॾो चंक पंहिंजे बजट जो जेको आहे 300 अरब रुपया, उहे असां वफ़ाक़ खे सिंध ॾिना आहिनि। असांजी ज़िमेदारी बि, असांजी ड्यूटी बि आहे। छो त असांजी पाक फ़ौज बि पंहिंजी जान हथेली थी रखे असांजी हिफ़ाज़त थी करे। तव्हां ॾिठो हूंदो त पूरे पाकिस्तान खे सॼी दुनिया में सुरख़ुरू करायो। ऐं इन करे थी चवां त सिनियारो ॾिसणु खपे। त इन पाक फ़ौज जॾहिं एॾी हिमत ऐं दिलेरी सां असांजी हिफ़ाज़त करे थी ऐं असांखे कॉन्फिडेंस ॾिए थी, त असां सूबनि जो बि इहो ई फ़र्ज़ु आहे त असां को बि अहिड़ो इशू थिए थो त जेको असांजो फ़र्ज़ु आहे उहो असां करियूं। हाणे जेकॾहिं बजट जो हिकिड़ो एतिरो वॾो चंक आहे 300 अरब रुपया, त उहो हींअर थी वियो जंगी सूरत में अल्हम्दुलिल्लाह असां महफ़ूज़ रहियासीं, असां सुरख़ुरू रहियासीं। त उन हिसाब सां ई बजट वेंदो न डिस्ट्रिक्ट्स खे बि। त तव्हां इन करे काफ़ी सारा अहिड़ा प्रोग्राम आहिनि त असां न बि करे सघियासीं। अच्छा, ई जेको करप्शन जो ॻाल्हि कयो आहे त उतां जा मक़ामी जेका कमेटी हूंदी आहे उन्हनि जी पाण में को मीटिंग में थियो। उनखे अलावा हिकिड़ो वॾो ॿियो इशू मीरपुर ख़ासि में तव्हांखे ख़बर आहे, शागिर्दयाणी हिरासमेंट जे उन आपघात करे छॾी। उनजे वारसनि तव्हां जेका रिपोर्ट ठही, उन रिपोर्ट में बि उनखे पेशेंट करार ॾिनो वियो आहे। उन वारसनि जा इल्ज़ाम आहिनि त हिकु धुरी जांच थी आहे। इन वारे सां कीअं था नियाणियुनि खे जे इंसाफ़ न मिलंदो त पोइ असां जूं जेके अॼुकल्ह नौजवान छोकिरियूं आहिनि, उहे अहिड़नि केसनि खे ॾिसी करे ॿाहिरि पढ़ाई लाइ न ईंदियूं, पोइ पुठिते ई रहिजी वेंदियूं। तव्हां ॻाल्हि अधूरी था करियो। जॾहिं तव्हां एॾो वॾो ॻाल्हि कई आहे त तव्हांखे पूरे मामले जी बि ख़बर हुजणु खपे। उन में तव्हां इहो त मैंशन कयो ई कोन त हितां हिकिड़ी मेंबर असेंबली आहियां ऐं थ्रो आउट उन सां गॾु हुअसि। एॾी वॾी हाई प्रोफाइल मीटिंग मूं ते कंडक्ट कई, DIG साहब खे इन्वॉल्व कयो, त SSP जी निगरानी में मूं हिकिड़ी मीटिंग कॉल कई जंहिंमें इन्वेस्टिगेटिंग टीम खे वापसि उते घुरायो। जॾहिं मीरपुर ख़ासि वई हुअसि, वारसनि सां पाण मिली हुअसि, पहिरीं उन्हनि जी ताज़त बि कई, उन्हनि सां उन्हनि सां डिस्कशन बि कई, उन्हनि खां पहिरीं हालात मालूम कया। हाणे उसूलनि इहो ई हूंदो आहे न, हिकिड़ो तरीक़ो जेको कम जो इहो ई हूंदो आहे की उनजी इन्वेस्टिगेशन थिए। तव्हां ॾिसो हुते जेका सवाई टालपुर ही उनजी हेड पे कई, जेका हिनखे इन्वेस्टिगेशन जी, ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी बि जेका हुनजी जंहिं असिस्ट पे कयो उहा बि SSP बि लेडी हुई। ऐं उनजी इलाही वेल रेप्यूटेड आहिनि। तव्हां ॾिसो न, अगरि हुननि जी रेपुटेशन न हुजे त मीडिया सवाल उथारे की हीअ त हिननि त ईअं करे। ऐं मूं हुननि सां वरी अकेले में ख़ुदि बि वरी ॻाल्हायो। वारसनि सवाल उथारियो आहे, जी, वारसनि सवाल उथारियो आहे, मीडिया त उनखे पॉइंट आउट थी करे। ॾिसो वारसनि जेको आहे न, उन्हनि जा ज़ाहिर हींअर जज़्बात अहिड़ा थिया पिया आहिनि की हुननि खे असां नथा सम्झाए सघूं। असां बार बार हुननि सां राब्ते में रहिया, हाणे ताईं बि राब्ते में आहे। त हुननि जो त ज़ाहिर हिकिड़ो ॾुख जी कैफ़ियत आहे। हुननि जो ॿारु वियो, हाणे ग़लती कंहिंजी हुई पर हुननि जो ॿारु वियो, नौजवान छोकिरी हुई, हिकिड़ी ज़ाहिर मुस्तक़बिल जी डॉक्टर हुई। असांखे बि तमामु घणो सदमो थियो ऐं इलाही ॻाल्हियूं। मुंहिंजी तव्हां स्टेटमेंट ॾिसो, असां पाण हिन ॻाल्हि खे खुलेआम चयो आहे त हुनजो सिस्टम फॉल्टी आहे उन इदारे जो। ठीकु आहे, सिस्टम फॉल्टी हुजणु ऐं हिन जेको वाक़ियो थियो उन खे उन सां इहो चऊं त सिस्टम फॉल्टी आहे, पर हिन में ही मुजरिम आहिनि, असां फ़ैसिलो नथा करे सघूं। इदारा आहिनि, असां हिते लेजिस्लेशन था करियूं, उते पुलिस जो पंहिंजो आहे कमु किरदारु। पोइ हुन जिन इन्वेस्टिगेशन पे कई, उन्हनि सां मुस्तक़िल उन्हनि सां राब्ते में हुअसि। उहा लेडीज़ हुई, उन्हनि मूंखे ख़ुदि ब्रीफ कयो ऐं उन्हनि जेके CCTV कैमरा हुआ, उन्हनि जी जेके रिपोर्ट्स हुयूं, उन्हनि मूंखां ॻाल्हायो, शेयर कयो।
उन में हाणे ॾिसो ही जेके किरदार चवनि था न वाइस चांसलर बि आहे, उनजी घरवारी बि आहे, उन जेको आबिद मुख जेको जवाबदार हो, हिकिड़ो त उन ते बज़ाते ख़ुदि ई उहे एॾा हुननि जो फॉल्टी निकिता आहिनि की हुन सां डॉक्टर जो लफ़्ज़ पिया लॻाइनि, हालांकि उहो सिंपल बी फार्मेसी आहे। त इलाही सारियूं शयूं वरी आऊं बि त बजट में लॻसि, हुन माइटनि खे मूं यकीन ॾियारियो त जॾहिं हुते मीरपुर ख़ासि आऊं वई आहियां, पर वरी ज़ाहिर एतिरा असाइनमेंट्स असांखे हूंदा आहिनि त मुंहिंजो तसली सां वरी हिन इदारे जो मूं मथे क़यादत खे ॿुधायो, मुंहिंजो इदारे खे ख़ुदि विज़िट कंदसि ऐं मूं उन्हनि जे लाइ क्लियर मूं स्टेटमेंट ॾिनी आहे जेकॾहिं वफ़ाक़ जो हिकिड़ो कानून ठहियलु आहे एंटी हरासमेंट जेको आहे, त उन जे जेका उन कानून जे तहत हर इदारे में ख़ासि तौर ते तालीमी इदारे में हिकिड़ो सेल थियणो, त उहो बि हुते असां सुवाल उथारियो उन में हाई प्रोफाइल मीटिंग में। उन खां पोइ हाणे वरी बि जॾहिं वेंदसि त उन्हनि खे ज़ाहिर मूं हिते रिपोर्ट त कई न, पोइ हाणे असां हिननि खे हिते ज़ाहिर असांखे इहो ई करे था सघूं त उन्हनि खे नोटिफाई अहिड़ो कजे त उन्हनि खे सख़्तु हिकिड़ो मौक़िफ़ रखंदे सख़्तु नोटिफिकेशन हुजे कि जेकॾहिं जंहिं इदारे में एंटी हरासमेंट सेल न हूंदो उन इदारे ते एक्शन उन जे ख़िलाफ़ु कयो वेंदो ऐं जेको ओनर हूंदो उन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। इहो थियो आहे। बाक़ी हू चवनि था हिकिड़े ॾींहुं इन्वेस्टिगेशन कोन थी आहे त हाणे हू हिकिड़ा जज़्बाती तौर ते ईअं थिया पिया आहिनि, ईअं कोन्हे। अञा ताईं बि इन्वेस्टिगेशन जेके फाइंड आउट थियूं आहिनि, हुननि ख़ुदि बि मूंसां ॻाल्हायो आहे त काफ़ी सारियूं शयूं हुननि जे जीअं हुननि चाहियो पियो उअं ई थियूं आहिनि। ठीकु आहे न, हुननि जिन जे मुलज़िमनि जेके मुलज़िम हुआ उन्हनि ते जेके साबित बि थियूं आहिनि, पर हाणे हू जेको चाहिनि था की हर जेको जिन खे हुननि पॉइंट आउट कयो आहे त उहा शइ त हाणे उहा जेसिताईं थिए आउं त चवां थी मां ख़ुदि बि चाहींदा औरत आहियां किथे बि असांजे लाइ हरासमेंट न, पर असांजो मौक़िफ़ हो त अगरि उते हरासमेंट सेल हुजे हा त ईअं न थिए हा, उहो वञी पंहिंजी कंप्लेन करे हा, उनजी दाद फ़रियाद थिए हा। उहो हिकिड़ी छोकिरी बि नौजवान पंहिंजे उनमें हूंदियूं आहिनि, थी सघे थो उन्हनि खे काफ़ी सारियूं शयूं न बि एक्सप्रेस करे सघंदियूं आहिनि, ईअं आहे। पर बहरहाल इहो आहे की हुनजो केस जेको आहे उहो चइबो आहे न लही मिटी कोन थियो आहे। असां अञा ताईं जेसिताईं हुनजी पूरी तरह उन्हनि खे सज़ा न अचे जेको जवाबदार आहे, जेको जंहिं ते साबित थिए थो, तेसिताईं असां नुमाइंदा बि हुन सां गॾु आहियूं ऐं पाण हुननि सां राब्ते में आहियां।